पाकिस्तान IMF खां $6 अरब खां वधीक जो बेलआउट पैकेज लाइ पुरुमीद। IMF सां नए कर्ज़ प्रोग्राम ऐं बजट ते ॻाल्हियूं। नाणे वारी वज़ारत में पाकिस्तान ऐं IMF वफ़द विच में तारुफ़ी सेशन शुरू। IMF वफ़द जी अॻवानी मिशन चीफ नेथन पोर्टर पाकिस्तान जी मुआशी टीम जी अॻवानी नाणे वारो वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब करे रहियो आहे। पाकिस्तान ऐं IMF विच में ॻाल्हियूं 2 हफ़्तनि ताईं जारी रहंदियूं। नाणे वारी वज़ारत जी मुआशी टीम ॻाल्हियुनि लाइ समूरी वर्किंग मुकमल करे वरिती। अवाम लाइ ख़ुशख़बरी। 16 मई खां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वॾी घटिताई जो इम्कान। पेट्रोल ₹13 ऐं डीज़ल 8 खां साढा ₹9 फ़ी लीटर सस्तो थी सघे थो। आलमी मार्केट में पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वरी घटिताई थी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि आज़ाद कश्मीर जी सूरतहाल ते हंगामी इजलास अॼु थींदो। इजलास में घरू वज़ारत जे नुमाइंदनि समेत आला अमलदार शिरकत कंदा। इजलास में आज़ाद कश्मीर जी मौजूदा सूरतहाल जे हल लाइ तजवीज़ुनि ते गौर कयो वेंदो। आला सतही इजलास में अहम फ़ैसिला कया वेंदा। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां मेंबर्स में हेल्थ इंश्योरेंस कार्ड विरहाइण वारी तकरीब हैदराबाद प्रेस क्लब जे ऑडिटोरियम हॉल में मुनक़िद। सिंध जो सीनियर वज़ीर शर्जिल इनाम नेमण तकरीब में ख़ासि मेहमान तौर शरीक। सिंध हाई कोर्ट में 2017 खां गुम थियल शहरी समेत ॿियनि शहरियुनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। पुट जी गुमशुदगी जे दुख में संदसि पीउ बि लाॾाणो करे वियो आहे। गुम थियल शहरीअ जे घर भातियुनि जी अदालत खे आगाही। ॿुधायो वञे त शहरीअ जी बाज़ियाबी लाइ कहिड़ा क़दम खयां विया आहिनि। सिंध हुकूमत शहरी जे घर भातियुनि जी माली सहायता कई आहे। जस्टिस नेमतुल्लाह फुलपोटो जा ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। अदालत पारां गुम थियल शहरी जे घर भातियुनि जी फौरी तौर ते माली सहायता करण जी हिदायत। सिंध हाई कोर्ट तरफ़ां JITs ऐं सूबाई टास्क फोर्स जा सेशंस करण जी बि हिदायत। अदालत केस जी वधीक ॿुधणी 7 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। बरतानिया इसराइल खे हथियारनि जो विकिरो रोकण खां इनकार करे छॾियो। बरतानवी परॾेही वज़ीर डेविड कैमरून चयो आहे त इसराइल खे हथियार न ॾींदा त हमास मज़बूत थींदी। हथियारनि जे हवाले सां संदन पॉलिसी अमेरिका खां मुख़्तलिफ़ आहे। इसराइल रुॻो 1% हथियार बरतानिया खां ख़रीद कंदो आहे। बिना तयारी जे रिफ़ामी ऑपरेशन जी हिमायत बरतानिया बि नथो करे। मिस्र बि इंसाफ जी आलमी अदालत में इसराइल ख़िलाफ़ केस में धुर बणिजी वियो। मिस्री परॾेही वज़ारत मूजिबि फ़लस्तीनियुनि ते ज़ुल्म वधण सबबि धुर बणिजण जो फ़ैसिलो कयो। इसराइल इंसाफ जी आलमी अदालत जे हुक्मनि ते अमल यक़ीनी बणाए। ॾखण अफ्रीका इंसाफ जी आलमी अदालत में इसराइल ख़िलाफ़ अपील दाख़िल कई। तुर्किया ऐं मिस्र समेत केतिरा ई मुल्क इसराइल ख़िलाफ़ केस में धुर बणिजी विया। अमरीकी रियासत अलबामा में फायरिंग 3 ॼणा मारिजी विया, 15 ज़ख़्मी। वीकेंड पार्टी दौरान फायरिंग कई वई। मारिजी वियलनि में औरत बि शामिल। अमरीकी पुलिस जो चवणु आहे त फायरिंग में 2 ॼणा मुलविस हुआ। का गिरफ़्तारी नाहे थी सघी। मुल्क में गर्मी जी शिदत में इज़ाफ़े जो इम्कान। मौसमियात खाते ख़बरदार करे छॾियो। हलंदड़ हफ़्ते मुल्क में मौसम ख़ुश्क ऐं गरम रहंदी। ॾखण पंजाब जा अक्सर इलाइक़ा हीट वेव जी लपेट में रहंदा। गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर में कुझु हंधनि ते बरसात जो इम्कान। सिंध जे मथाहनि इलाइक़नि में तेज़ हवा घुलण ऐं कुझु हंधनि ते बरसात जो इम्कान। सखर, घोटकी, कशमोर, शिकारपुर ऐं जेकबाबाद में बरसात पवंदी। मौसमियात खाते जो चवणु आहे त बहावलपुर, रहीम यार खान, मुल्तान, डेरा गाज़ी खान ऐं राजनपुर में मींहुं पवंदो।